ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कंदासीं सखर खां अवां खे ॿुधाईंदासीं त पुलिस पारां अदालत में बेवसी ज़ाहिर कई वई आहे। संदन चवणु आहे त असां वटि न जदीद हथियार आहिनि, न गाॾियूं, न ई वरी ॿियूं सहूलियतूं आहिनि। अमन कीअं क़ाइम करायूं? पुलिस पारां अदालत में बेवसी ज़ाहिर कई वई आहे। पुलिस धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन खे ॾुखियो करार ॾींदे सिंध हाई कोर्ट आॾो बेवसी ज़ाहिर करे छॾी आहे। अदालत पारां अमन अमान जी सूरत हाल ते गणती ज़ाहिर कई वई आहे। घोटकी में पुलिस एहलकार शहीद थियनि पिया, सूरत हाल ख़राब आहे। अदालत जो चवणु आहे, संदन चवणु आहे त हिते केरु रहंदो ऐं केरु कारोबार कंदो, एतिरा एहलकार शहीद थी विया। अव्हां खे हाणे होश आयो आहे त हथियार न आहिनि। अमन अमान जी सूरत हाल बाबति नोटिस ते ॿुधणी थी आहे। शहीद बेनज़ीराबाद ऐं सखर डिवीज़न जा DIGs ऐं SSPs बि पेश थिया। अदालत जो चवणु आहे त पंजाब में जदीद हथियार, थाणा ऐं सहूलियतूं आहिनि, सिंध में छो न आहिनि। अदालत अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइण जी हिदायत करे छॾी। पुलिस खे जदीद हथियारनि समेत ॿियूं सहूलियतूं फराहम करण लाइ चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खे हुकुम जारी कयो वियो आहे, जॾहिं त ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट बि तलब कई वई आहे। संदन चवणु आहे त असां वटि न जदीद हथियार, न गाॾियूं, न ई वरी ॿियूं सहूलियतूं आहिनि। अमन कीअं क़ाइम करायूं? पुलिस पारां अदालत में बेवसी ज़ाहिर कई वई आहे, जॾहिं त अदालत पारां अमन अमान जी सूरत हाल ते गणती ज़ाहिर कई वई आहे। अदालत जो चवणु आहे त घोटकी में पुलिस एहलकार शहीद पिया थियनि, सूरत हाल ख़राब आहे। हिते केरु रहंदो ऐं केरु कारोबार कंदो, एतिरा एहलकार शहीद थी विया। अव्हां खे हाणे होश आयो आहे त हथियार न आहिनि। अमन अमान जी सूरत हाल बाबति नोटिस ते ॿुधणी थी आहे। शहीद बेनज़ीराबाद ऐं सखर डिवीज़न जा DIGs ऐं SSPs पेश थिया आहिनि। अदालत जो चवणु आहे पंजाब में जदीद हथियार, थाणा ऐं सहूलियतूं आहिनि त सिंध में छो न आहिनि। अदालत अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइण जी हिदायत करे छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अनस घांगरो। जी अनस, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद रीजन में अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइण लाइ पुलिस खे ख़ासि हिदायतूं कई वयूं आहिनि। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में अॼु सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद रीजन में अमन अमान जी सूरत हाल बहितर न हुअण ख़िलाफ़ वरितल जुडिशियल नोटिस ते केस जी ॿुधणी थी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जी ॿ रुकनी बेंच जस्टिस सलाउद्दीन पवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो पारां केस जी ॿुधणी कई वई। अदालत में DIG सखर, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP सखर, SSP घोटकी, SSP नौशरो फिरोज़ तोड़े लाॻापियल ज़िलनि जा SSPs पेश थिया। अदालत में DIG सखर पारां रिपोर्ट पेश कई वई त 3 सालनि अंदरि सखर डिवीज़न में 22,870 जेके 102 जा वाक़िया रिकॉर्ड थिया आहिनि। अदालत खे ॿुधायो वियो त इन्हनि में क़त्ल, अगवा तोड़े आम वाक़िया ऐं फुर जा जेके 100 वाक़िया शामिल आहिनि। अदालत खे ॿुधायो वियो त पुलिस खे जदीद हथियारनि सां गॾु जेके फोरेंसिक रिपोर्ट मशीनरी आहे, जेके ॿियूं सहूलियतूं आहिनि, उहे फराहम न आहिनि कयूं वयूं। पंजाब जे थाणनि में हिकु थाणे जे अंदरि जेके 103 खां 5 पुलिस मोबाइलूं आहिनि, लेकिन सिंध में नफ़री बि घटि आहे ऐं जदीद हथियार बि न आहे। SSP तनवीर तुंहिंजो अदालत खे ॿुधायो त धाड़ेलनि वटि दहशतगर्दनि जी जदीद हथियार ऐं जेके 100 गनियूं आहिनि, लेकिन पुलिस वटि पुराणे दौर जा जेके हथियार आहिनि उहे आहिनि। लेकिन अदालत खे ॿुधायो वियो त जेके घुर्बल असांखे जदीद हथियारनि जी लिस्ट ॾिनी वई आहे, लेकिन हिन वक़्त ताईं उहा बि फराहम न पई कई वञे। अदालत में मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके आहिनि SSP उन्हनि पंहिंजी जेका आहे सो रिपोर्ट पेश कई वई आहे। SSP सखर पारां रिपोर्ट में जेको आहे सो अदालत खे आगाही ॾिनी वई आहे त साल 2020 में 2664 जेके 100 इहो ॾोह थिया आहिनि। 2022 में जेके 2508 ऐं जेके 100 ॿिया केस दाख़िल थिया आहिनि। खैरपुर ज़िले में अमन अमान जी सूरत हाल ॿुधाईंदो वियो त 2020 में जेको आहे सो 3324 जेके 100 ॾोह थिया आहिनि। 2021 में 3574 ऐं
22 में जेके 3138 जेके केस दाख़िल थिया आहिनि, जंहिंमें अगवा जा वाक़िया ऐं क़तल जा जेके पिण आहिनि। SSP घोटकी तनवीर तुंजो अदालत में रिपोर्ट जमा कराई त घोटकी ज़िले में साल 2020 में 1488 ॾोह थिया आहिनि, जॾहिं त 2021 में 1566 जेके केस थिया आहिनि। 2022 में 1871 जेके ॾोह वाक़िया थिया आहिनि, जंहिंमें 21 जेके अगवा जा वाक़िया शामिल आहिनि। अदालत में DIG सखर पारां अदालत खे ॿुधायो वियो त सखर, खैरपुर, नौशर फिरोज, घोटकी ऐं कश्मीर ज़िलनि में कचो लॻे पियो, जिते इंफ्रास्ट्रक्चर न हुअण जे करे जेके धाड़ेल आराम सां ॾोह कनि था, उते ज़मीनुनि जा मसइला बि आहिनि ऐं काठ जो बि जेको आहे सो विकिरे जो मसइलो आहे, जिते माण्हुनि जा झेड़ा थियनि पिया। जेकर इंफ्रास्ट्रक्चर बहितर हुजे त अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइण में मदद मिली सघे थी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं सखर डिवीज़न में अमन अमान जी अहिड़ी सूरत हाल आहे त हिते शरीफ़ माण्हूअ जो रहणु मुश्किल आहे। अदालत रिमार्क्स ॾिना त हिते केरु माण्हू कारोबार कंदो, केरु रही थो सघे। अदालत पारां चीफ सेक्रेटरी IG सिंध ऐं लाॻापियल जेके ऑफिसर आहिनि उनखे हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि त अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाई वञे। अदालत पारां सिंध हुकूमत ऐं घरू सेक्रेटरीअ खे जेको आहे सो हुकुम ॾिनो आहे, नोटिस जारी कया विया आहिनि त पुलिस खे जेके जदीद हथियार आहिनि, घुर्बल आहिनि, उहे फराहम कया वञनि। अदालत पारां अॻु भराई रिपोर्ट तलब कई वई आहे। जी, वॾी महिरबानी नासिन सखर खां अनस घांघरो तफ़सील ॾिना आहिनि।